अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 26। अमरीकी कहाणी, लेखक विलियम सर्वियान, मुतरजिम अमर जलील। कहाणी नांग। मई जो महीनो हो। पार्क मां लंघंदे हिन जी निगाह भूरे रंग जे हिक नंढड़े नांग ते पइजी वई, जेको खेसि ॾिसी छणियल पननि ऐं ॿूड़नि में लिकण जी कोशिश करे रहियो हो। हिन काठी खणी वरिती ऐं नंढड़े नांग जे कढ लॻो। ईअं कंदे हिन पाण में इंसान जो नांगनि खां फितरी ख़ौफ़ जो जज़्बो महसूसु कयो। वाह, हिन सोचियो, बदीअ जी अलामत। ऐं पोइ काठीअ सां नांग खे छुहाईं ऐं नांग वेड़ूटो थी वियो। नांग मुंहुं मथे करे काठीअ खे ॾंग हयूं ऐं पोइ हिकदमि गाह मां सुरकंदो अॻिते हलियो वियो। हू काठी खणी नांग जे कढ हलंदो रहियो। नंढड़ो नांग बेहदि सुहिणो ऐं चालाक हो। हिन कुझु वक़्तु नांग सां गुज़ारण ऐं नांग जे बारे में ॼाणण जो फ़ैसिलो कयो। नंढड़े भूरे नांग जे कढ हलंदे हू पार्क जे नवे किले हिसे में पहुची वियो, जिते हू दुनिया जे नज़रुनि खां ओझल थी नांग सां अकेलो रहिजी वियो। नांग जो पीछो कंदे हिन महसूसु कयो त हू पार्क जा क़ाइदा कानून टोड़े रहियो हो। जेकॾहिं खेसि कंहिं नांग सां अकेलाईअ में ॾिसी वरितो ऐं खांसि उन जो सबबु पुछियो त हू कहिड़ो जवाबु ॾींदो। हिन पाण खे जवाब लाइ तयारु कयो। चवंदुसि, मां जदीद इख़लाक़ जो मुहक़िक़ आहियां या संगतराश आहियां ऐं नांगनि जे रूप में दिलचस्पी रखंदो आहियां। बहरहाल को न को सबबु ॼाणाए वठंदुसि। हा, इहो हरगिज़ न चवंदुसि त मां नांग खे मारण जो इरादो रखां थो। हू नांग जे पासे खां हलंदो, कॾहिं डोड़ंदो, कॾहिं खेसि ओरांगींदो। नांग जे कढ हलंदो रहियो। नांग थकिजी पियो ऐं हलण जहिड़ो न रहियो। पोइ पॿनि ते झुकी कुझु अॻिते थी हिन नांग ॾांहुं चङीअ तरह ॾिठो ऐं खेसि काठीअ सां छुहियो। उन वक़्तु हिन दिलि में क़बूलु कयो त हू कंहिं बि सूरत में नांग खे काठीअ बदिरां हथ सां छुही न सघे हा। नांग छुहणु ईअं आहे ॼण इंसान पंहिंजे अंदर में लिकल कंहिं राज़ खे छुही, कंहिं अहिड़ी राज़ खे जंहिंखे हू कंहिं ते बि ज़ाहिर करणु न चाहींदो हुजे। हवा में तरंदड़ ख़ामोशी जेका पोइ बदिलजंदे इंसान जी मौजूदा सूरत में आई आहे, उन वक़्त खां हिन वक़्त ताईं नांग जो वजूदु आहे। ईअं महसूसु थिए पियो ॼण ज़मीन ते का बि तब्दीली न आई आहे। नांग ॾाढो दिलकश हो, नंढड़ो, सुहिणो ऐं साफ़। नांगनि जो ख़ौफ़ ओचितो संदसि दिलि में दाख़िल थी वियो। हिन सोचियो, पार्क जा ॿिया केतिरा नांग ॿिरनि मां निकिरी ईंदा ऐं नंढड़े भूरे नांग जे बचाव लाइ खेसि घेरो कंदा। हू नांगनि जे पुर इसरार ख़ामोशी ऐं ख़ौफ़नाक नमूननि जे विच में बीठो हूंदो। हिन सोचियो, पार्क बेहदि वॾो आहे ऐं हिते ज़रूरु वॾा वॾा नांग हूंदा। जेकॾहिं सभिनी नांगनि खे उहा सुध पइजी वञे त हू हिकु नंढड़े भूरे रंग जे नांग सां 90 किलो हो त हू खेसि मुंडे छॾींदा, खेसि चुरण पुरण न ॾींदा। हिन मुंहुं वराए चइनी तरफ़ ॾिठो। हर तरफ़ ख़ामोशी हुई। ख़ामोशी बाइबल में बयानु कयल कंहिं शुरूआती ख़ामोशीअ सां मिलंदड़ जुलंदड़ हुई। हिन विसारे छॾियो त हू हिकु वॾी शहर जे पब्लिक पार्क में हिकु नांग सां अकेलो मौजूदु हो। हिकु हवाई जहाज़ पार्क मथां लंघे वियो, पर हिननि हवाई जहाज़ ॾिठो ऐं न ई हवाई जहाज़ जो आवाज़ु ॿुधो। ख़ामोशी गुतियल हुई ऐं हिन जी निगाह नांग ते ॼमियल हुई। हिन पॿनि ते बीही नांग सां कंहिं न कंहिं क़िस्म जो वास्तो क़ाइमु करण जी कोशिशि कई। ईअं कंदे हिन खे ॾाढी खिल आई। नांग हिन जे अॻियां धरतीअ ते सिधो संहुं पियो हो ऐं संदसि सूंहुं थींदो पियो वियो। खेसि ॾाढो अजब लॻो। हिन नांग सां ॻाल्हाइणु चाहियो, पर वॾे आवाज़ में नांग सां ॻाल्हाइण में हिन ख़ौफ़ महसूसु कयो। पर कुझु देरि बाद हिन पाण में हिमत पैदा करे वरिती ऐं पोइ अंग्रेज़ीअ में नांग सां ॻाल्हाइणु शुरू कयईं। नांग सां ॻाल्हाइण में खेसि ॾाढो लुत्फ़ आयो। ॻाल्हि ॿुध, हिन चयो, सालनि खां पोइ साॻीअ धरतीअ ते ऐं साॻे सिज हेठां रहंदड़ हिकु नौजवान हज़ार ई जज़्बा दिलि में खणी तुंहिंजे आॾो बीठो आहे ऐं तूं मुंहिंजे आॾो बीठो आहीं। साॻीअ तरह तूं छा थो करणु चाहीं? भॼंदे? पर मां तोखे भॼणु न ॾींदुसि। ॿियो छा अथई मन में? कहिड़े नमूने पंहिंजो बचाउ कंदे? मूं इरादो कयो आहे त इंसान ज़ात जे आम भलाईअ ख़ातिर तोखे तबाह करे छॾियां।
नांग मजबूरीअ विचां चुरण पुरण जी कोशिशि कई। हू खेसि काठीअ सां छुहंदो रहियो। नांग केतिरा दफ़ा काठीअ खे ॾंग हयां ऐं पोइ थकिजी पियो ऐं काठीअ खां लापरवाह थी वियो। हिन काठी परे करे छॾी। नांग चयो महिरबानी। पोइ हिन वात सां सीटी वॼाइणु शुरू कई। हिन सोचियो त मौसीक़ीअ जे आवाज़ ते शायदि नांग नचणु शुरू कंदो। हिन सीटीअ में चयो तूं मुंहिंजो प्यारु आहीं, पर नांग न नचियो। पोइ हिन मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में वात सां साधन जा आवाज़ कढी नांग खे राज़ी करण जी कोशिशि कई, पर नांग न नचियो। नांग थकल हो, ख़ौफ़ज़दा हो। खेसि ओचितो ख़्यालु आयो त नांग खे वञणु ॾिए, नांग खे भॼण जो मौक़ो ॾिए, त जीअं नांग पंहिंजी हेठां ई दुनिया में गुम थी वञे। पर मां खेसि छो भॼणु ॾियां? मां खेसि चिचिरे छॾींदुसि। मां खेसि मथे ते छिप हणी कढंदुसि ऐं खेसि मरंदो ॾिसंदुसि। हिन हिकु वॾो पथर खणी वरितो। पोइ हिन अजब खाधो। ओचितो खेसि नांग ते रहम आयो ऐं हिन पथर नांग जे मुंहं ऐं मथे ते न उछलायो। मूंखे अफ़सोस आहे, हिन नांग खे चयो, मूंखे माफ़ कर। मां हींअर महसूसु करियां थो त मां तोसां फ़क़ति मोहबत करे सघां थो। दिलि चाहेसि त नांग खे हथ सां छुई ॾिसे ऐं नांग खे छुअण सां जेकी कुझु वाबस्ता आहे सो ॼाणी वठे, पर ईअं करणु हिन लाइ मुश्किल हो। नांग ख़ौफ़ज़दा हो। हिन खे छुअण लाइ जॾहिं बि हथु वधायो पिए, नांग फेरो खाई मथसि उलर कई अथई। मूं वटि तुंहिंजे लाइ फ़क़ति प्यारु आहे, हिन चयो। मूंखां ख़ौफ़ न खा, मां तोखे नुक़सानु न पहुचाईंदुसि। ओचितो हिन हिकदमि नांग खे धरतीअ तां खणी वरितो। उन हिक लम्हे में हिन नांग खे छुअण मां पैदा थींदड़ जज़्बे खे महसूसु करे वरितो। पोइ हिन हिकदमि नांग खे धरतीअ ते रखी छॾियो। अॼु मूंखे हक़ीक़त जी सुध पई आहे, हिन चयो त नांग साफ़ सुथरो ऐं सर्द हूंदो आहे। हुन नंढड़े भूरे नांग ॾांहुं ॾिसी मुरकियो। हींअर तूं वञी सघीं थो, हिन चयो। मुंहिंजी होरा खोरा ख़तमु थी चुकी आहे। हिकु मर्द जी मौजूदगीअ में बि तूं अञा ताईं ज़िंदा आहीं, तूं वञ। पर नांग चुरी न सघियो। हू थक ऐं ख़ौफ़ विचां बेहाल थी वियो। हिन पंहिंजे अंदर में शर्मिंदगी महसूसु कई ऐं नांग सां कयल वर्ताव ते पाण ते कावड़ आयसि। मौला, हिन सोचियो, मूं नंढड़े सुहिणे नांग खे हिसाए छॾियो आहे। हू कॾहिं बि ख़ौफ़ ते ग़ालिब अची न सघंदो। हू हमेशह मूंखे पंहिंजे मथां हमिलो कंदड़ महसूसु कंदो रहंदो। अलाह जे वास्ते नांग, हिन नांग खे चयो, हलियो वञ, पंहिंजे हम जिन्सन ॾांहुं मोटी वञ ऐं खेनि वञी ॿुधाए त तो पंहिंजनि अखियुनि सां छा ॾिठो ऐं हिकु मर्द जे गरम हथ जे छुहाव सबबि तो छा महसूसु कयो। पोइ ओचितो नांग फेरो खाधो ऐं ॿूड़नि ऐं गाह ॾांहुं तेज़ीअ सां वधणु लॻो। महिरबानी, हिन चयो ऐं ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻो। पोइ रड़ करे नांग खे चयाईं, जल्द कर, वञ ऐं वञी ॿियनि नांगनि खे ॿुधाए त तूं हिकु मर्द जे मौजूदगीअ मां जहिड़ो जाॻंदो वापसि वरियो आहीं। पोइ उन नांगनि जे बारे में सोचिजांइ जेके कंहिं इंसान जो पाछो ॾिसण खां सवाइ मरी वेंदा आहिनि। उन वक़्तु तोखे अॼोके तजुर्बे जो अहसासु थींदो। नांग जे वञण खां पोइ हिन पाण खे ॾाढो ख़ुशि भायो। केतिरी देरि ताईं अकेले सिर खिलंदो रहियो। पोइ हिन वाट वरिती ऐं हलणु शुरू कयो। शाम जो जॾहिं उहो पियानो वॼाए रही हुई, हिन चयो, अॼु अजब इसरार थियो। उहो पियानो वॼाईंदी रही। पुछाईं, अजब इसरार? हा, हिन वराणियो, मां पार्क मां लंघी रहियो हुउसि ऐं मूं हिकु नंढड़ो नांग ॾिठो। हिन पियानो वॼाइणु बंदि करे छॾियो ऐं मूं वराए ॾांहुंसि ॾिसणु लॻी। तो नांग ॾिठो? चयाईं, कहिड़ी न बद शइ ॾिसी आयो आहीं। न न, हिन हिकदमि वराणियो, हू बद न हो, हू त बेहद हसीन हो। कीअं? मूं खेसि रोके वरितो हो ऐं खेसि वञणु न पिए ॾिनमि। पर छो? बिना कंहिं सबब जे। उहो पियानो वटां उथी हिन जे पासे में अची वेठी ऐं ॾांहुंसि अजब विचां ॾिसणु लॻी। चयाईं, मूंखे नांग जे बारे में ॿुधाए। नांग बेहद प्यारो हो, हिन चयो। हू कंहिं बि तरह बद न हो। मूं जॾहिं खेसि छुयो तॾहिं महसूसु कयुमि त हू बेहद नरम ऐं साफ़ उजरो हो। ओ, मां उहो ॿुधी बेहद ख़ुशि थी आहियां। पुछियाईं, ॿियो छा? मूं नांग खे मारणु चाहियो थे, हिन चयो, पर नांग बेहद सुहिणो हो, मां खेसि मारे न सघियुसि। मां ॾाढी ख़ुशि थी आहियां, हिन चयो। अॻिते ॿुधाए। बसि एतिरो। इहो एतिरो न आहे, वधीक कुझु बि आहे। हिन चयो,
मूंखे सभु कुझु ॿुधाए, मूंखां कुझु न लिकाए। छा ॿुधायां, अजीब ॻाल्हि आहे। हिन चयो, चाहियमि पिए त नांग खे मारे छॾियां ऐं पोइ तो वटि कॾहिं न अचां। शर्म नथो अचे? अचे थो। अॻिते ॿुधाए। हिन पुछियो। नांग खे पंहिंजे साम्हूं ॾिसी तो मुंहिंजे बारे में छा सोचियो? तूं अजायो ख़फ़ी थींदीअं। हिन वराणियो। सफ़ा भूख आहीं। हुन चयो, उहो नामुमकिन आहे जो मां तोखां ख़फ़ी थियां। चङो त पोइ ॿुध। हिन चयो, मूं तुंहिंजे बारे में सोचियो त तूं सुहिणी आहीं ऐं गॾोगॾु बद बि आहीं। बद? चयो हुमांइ न त तूं ख़फ़ी थींदीअं। ऐं पोइ मूं नांग खे हथु लाथो। हिन चयो, ईअं करणु को सवलो कमु न हो, पर मूं खेसि हथनि में खणी वरितो। उन मां तूं छा थी सम्झी? उन सिलसिले में तो केतिरा ई किताब पढ़िया आहिनि। मुंहिंजे नांग खणी वठण मां तो कहिड़ो मतिलबु कढी सघीं थी? हूअ ज़हीन नमूने खिलण लॻी। चयाईं, उनजो मतिलबु आहे त सफ़ा भूख आहीं। उहो फ्राइड जे फ़लसफ़े मुताबिक़ पई चवीं? हिन पुछियो। हा। हुन खिलंदे वराणियो, फ्राइड जे मुताबिक़? त पोइ अॻिते ॿुध। हिन चयो, ऐं पोइ नांग खे आज़ादु छॾे ॾियण में मूंखे बेहदि लुत्फ़ु आयो। मूंखे कॾहिं उहो चयो अथई त मूंसां मुहबत करीं थो? हुन पुछियो, तोखे ख़ुदि सम्झणु घुरिजे। हिन चयो, न। हुन चयो, तूं मूंखे कॾहिं बि न चयो आहे त तोखे का मूंसां मुहबत आहे। उहो खिलण लॻी ऐं हिन जे बारे में कुझु सोचे ख़ुशि थियण लॻी। तूं हमेशह ॿियनि शयुनि जे बारे में ॻाल्हायो आहे। हिन चयो, बेमक़सद ऐं कॾहिं कॾहिं अजीब ॻाल्हियूं। उहा वरी खिलण लॻी। उहो नांग? हिन चयो, नासी भूरे रंग जो ऐं उहो सम्झाणी ॾिए थो। हिन चयो, छा पई चवीं? मूंखे ख़ुशी आहे त तो नांग खे न मारियो। उहा मोटी वञी पियानो वटि वेठी ऐं आङुरियूं सुरनि ते रखी छॾियईं। मूं नांग खे राग बि ॿुधायो। हिन चयो, मूं खेसि अश्कोबर्ड जी अणपूरी मौसीक़ीअ मां कुझु हिसो ॿुधायो। मां ख़ुदि उहो अणपूरो संगीत ॿुधणु चाहियां थो, जंहिंमें कलाम जो उहो बंदि आहे त तूं मुंहिंजी मुहबत आहीं, मुंहिंजो प्यारु आहीं वग़ैरह। हिन आहिस्तगीअ सां पियानो वॼाइणु शुरू कयो ऐं महसूसु कयो त हू टिक ॿधी संदसि हथनि, ॿाहुनि, पुठी ऐं वारनि खे ॾिसी रहियो हो, बिल्कुलु अहिड़े नमूने जहिड़े नमूने हुन नांग ॾांहुं ॾिठो हो। 1973 ईस्वी।